ब्रेकिंग न्यूज़। शहर में चोरी जो वारदातूं वधण लॻियूं, वापारियुनि में ख़ौफ़ जो माहौल। गुज़िरियल राति सामारो जे हाजी मुरीद खान मार्केट में ॿिनि दुकाननि ते चोर हथ साफ़ करे विया। मदन लाल माली जे किराना स्टोर जो शटर तोड़े हज़ारनि रुपयनि जी रोक रक़म चोरी कई वई, जॾहिं त अलदीन पठान जे दुकान खे पिणु निशानो बणायो वियो। इतला ते पुलिस फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही दुकाननि जो मुआइनो कयो ऐं जांच शुरू कई वई आहे। समारोह में मदन लाल माली जे किराना स्टोर जो शटर तोड़े हज़ारनि रुपयनि जी रोक रक़म चोरी कई वई, जॾहिं त अलदीन पठान जे दुकान खे पिणु निशानो बणायो वियो। जी सामाईन, समारोह में मदन लाल माली जे किराना स्टोर जो शटर तोड़े हज़ारनि रुपयनि जी रोक रक़म चोरी कई वई आहे, जॾहिं त अलदीन पठान जे दुकान खे पिणु निशानो बणायो वियो आहे। मक़ामी वापारी बिरादरी जो चोरी जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार। पुलिस खां घुर कई वई आहे त चोरनि खे जल्द गिरफ़्तार करे वापारियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।